मिठा मालिक तू ऐं खालिक तू मिठा मालिक तू ऐं खालिक तू महबूद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर सभई मोहताज पैगंबर पीर सभई आए बारी बेपरवाह भी तू मिठा मालिक तू ऐं खालिक तू जेके कीन घुरे सो कीन वरे तोड़े गौस नबी तलकीन करे जेके कीन घुरे सो कीन वरे तोड़े गौस नबी तलकीन करे भला कलमू अबू जहल कीन भरे जेके पान करे गुमराह भी तू मिठा मालिक तू ऐं खालिक तू रखे आब आतश हिक चीज अंदर बीबी आसिया के फिरऔन जे घर रखे आब आतश हिक चीज अंदर बीबी आसिया के फिरऔन जे घर बीबी लूत मथा तो वसाया पत्थर कुछ केर तो सा आई शाह भी तू मिठा मालिक तू ऐं खालिक तू अबाबील सफील जलील कई आजाद आरहम खलील कई अबाबील सफील जलील कई आजाद आरहम खलील कई फिरऔन दोज़ख नील कई पान त्राही ठाही ठाह भी तू मिठा मालिक तू ऐं खालिक तू तोखे काणे न कहिंजे इबादत जी न कसौम सलाहत सखावत जी मता केर कवे त मां हाजी आहियां मां निमाज़ी आहियां मां रोज़ा आहियां तंहिंजे करे जन्नत मिली वेंदी न अलाए क़बूल पए अलाए न पए अलाए माण्हुनि जे ॾेखार लाइ दुआ वधाए राति उथी फलाणो तहज्जुद पढ़ंदो इन झटके में अलाए वही में गुम थी सभु कुझु तंहिंजे करे इहो रब जो फज़ल इमाम अल्लाह असांजे हिकिड़े दफ़े फरमायो पाण फरमायो त कोई माण्हू अमल जे करे जन्नत में न वेंदो छा चइनि को माण्हू अमल जे करे जन्नत में न वेंदो साहिब न अर्ज़ु त साईं अमल जे करे न वेंदो त कीअं वेंदो पाण फरमायो जंहिंसां रब जो फज़ल शामिल हाल थींदो उहो जन्नत में वेंदो ॻाल्हि सम्झ में अचे थी हलाए पर अलाह को दुआ तो कान अल्लाह ताला शर ताई सां भी फज़ल फरमाए चईदा तोखे काणे न कहीं जे इबादत जी न कसौम सलात सखावत जी वठे पुछड़ो राह हिदायत जी न सूहे से करे जे निगाह भी तू मिठा मालिक तू ऐं खालिक तू 100 साल उज़ैर ते वारिया तो हदम अलग डह जदियारिया तो गाल वने से पार औ कल्लदी मर अला करियतु वही खावियतु अला उर्शिहा नो सुबारो बेरुकू नो नो सिपारो बेरुकू अल्लाह ताला कुरान पाक में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के यो वाक्य बुधायो हजरत उज़ैर नबी ने बोलन औ कल्लदी मर अला करियतु वही खावियतु अला उर्शिहा قال ان يحيي هذه الله بعد موتها فاماته الله 100 عام ثم بعثه قال كم لبثت قال لبثت يوما او بعض يوم قال بل لبثت 100 عام فانظر الى طعامك وشرابك لم يتسنى وانظر الى حمارك ولنجعلك آية للناس وانظر الى العظام كيف ننشزها ثم نكسوها لحما فلما تبين له قال اعلم ان الله على كل شيء قدير ये कुरान पाक के प्रिंसिपल पढ़े जो रुकूं पाने घर में वनी तर्जुमो दे अल्लाह से नबी से के एकड़े नबी सुवारे जो वाक्य तो बुधाए सुबह जे पार में गडाड़े ते चढ़ी करे ये ओभारे फसरे हलो रस्ते ते एकड़ो ऊंट दब चलो माना बितिन मानुन जे मतो वरी उन जे मतो सचू करा ये जे चंदा वो मोहन जो दड़ो ये दब चलो पर वो नबी सुवारो
उते गदाड़े खे ॿधी करे वेही करे खाइण पीअण जो सामान बि रखी करे हैरत में चए पियो त अन्ना युही हाज़िहिल्लाह बाद मौतिया अल्लाह अहिड़ी हालत खां पोइ इन्हनि खे जीअरो कीअं अञा ईअं चई त क़ुर थो फरमाए त फ़अमातहु मियतान अल्लाह साईं पाण ते मौत ॾेई चए पियो त हे जीअरा अल्लाह कीअं कंदो पाण मरी वियो सुम्हड़ी पियो वयो त वयो ॾींहं न 10 ॾींहं न महीनो न साल न 100 साल हुयो केरु नबी केतिरो शामी आहे क़ुर खे मोकिलियो अल्लाह एॾो पको किसो 83 साल उन नबी सुहारे ते मौत अची 100 साल खां पोइ अल्लाह ताला उन जा फरमाए थो त सुम बाअदहु वो माला वरी उथारियो वरी उथारियो जॾहिं उथियो अखियुनि वखियुनि खे मटी थी माहौल बिगड़ियो पियो आहे छा मामलो मूंखे निंड अची वियो हाणे इन हालत में अल्लाह पुछेसि थो त काल अल्लाह चयो कम लबिस त केतिरो वक़्तु हिते टिकियो आहे ॿुधे केतिरो वक़्तु टिकी अल्लाह तो पुछे नबीअ खां अब नबी कूड़ ॻाल्हाईंदो सच ॻाल्हाईंदो कुरान सचो नबी सचो अल्लाह सचो वो नबी सुहारो ॾिसे थो त अल्लाह को पुछे त केतिरो वक़्तु टिकियो आहे मां अल्लाह खे केतिरो वक़्तु चवां मूंखे निंड अलाए केतिरो वक़्तु गुज़रियो निहारे हेॾे निहारे को किताबनि में ईंदो आहे मुफ़सर लिखो आहे त चई त हेॾो सिज हुयो उहो भरियो जेॾी महिल मां आयुमि तेॾी महिल सिज हुयो हाणे जो ॾिसां थो सिज हुयो माना हितां जो सिज हलियो एतिरो तबा ॾींहुं थियो या घटि थियो त क़ुर थो चए थो नबी सुहारे इन खे ख़्याल तसवुर करे कि लबिस यौमन औ बाज़ यौम के मुंहिंजा रब मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे मां ॾींहुं पर बल्कि ॾींहं जो कुझु हिसो रहियो सॼो हेॾो हाणे सॼो ॾींहुं न ॾींहं जो हिसो अल्लाह ताला ॾींहं जो हिसो इतिहास अल्लाह से फरमाए त न बल लबिस मियत आम 100 साल रहियो मां त ॾींहं जो हिसो थो चवां तूं रब 100 साल हैरत में अल्लाह से फरमाए फंदुर इला तामिक व शराब जेको खाधो पीतो पाण दांदो उन्हनि ॾे ॾिस उन्हनि ॾिठे सही सलामत हो सिंधिया में चवंदा आहिनि त जेके रब रखे भले 100 साल मां केतिरो वॾो ॾिठे हिन में उहो सही साल मां उनखे पोइ ईअं अचे थो त उन खाइण वारी शइ खे बि चखी ॾिठे बिल्कुलु सही ऐं पीअण वारी शइ खे बि चखी बिल्कुलु सही न उन में बदबू न उन में तगयो तबदुल तॾहिं जे रब तूं चई त 100 साल सही सलामत थिया हाणे इन 100 साल में केतिरियूं हवाऊं हूंदियूं जी अचण को अलाह हवा को कीअं इन शयुनि खे महफ़ूज़ रखियो या रब ई मर्ज़ी आहे न चई त रब साईं मूंखे सम्झ में न आई तूं चई थो 100 साल हेतिरो मुंहिंजो उहे बयान अल्लाह से फरमाए त फंज़ुर मंज़ुर इला हिमारिक पंहिंजे गॾहड़े अब गॾहड़े गॾो किथे उखारे हुजो गॾो कोन्हे अल्लाह से चयो ॾिस अञा जो ॾिठे त भुतियूं वॾड़ियूं रब हिते भुतियूं वॾियूं मुंहिंजे गॾ जो अल्लाह से फरमाए इहो गॾो ईअं करी रब तुझी मर्ज़ी हो खाधो पीतो सही पियो आहे हॾा कॾो ख़तम अल्लाह से फरमाए साईं ॾिस हाणे उहो नबी चयो छा आहे त हिननि खे अलाह कीअं हिननि खे ज़िंदा कंदो कोन्हे हुनजो मूड कब थियलो हाणे अलाह ताला थो ॾिसे ॾिस भला गॾहड़े ॾिठे क़ुर थो फरमाए गॾ में चुरपुर हॾनि में थी हॾनि में चुरपुर थींदी हुई ढांचो बणिबो हुयो हे ॾिसंदो रहियो ढांचे जे मथां गोश्त चढ़ियो गोश्त जे मथां खल चढ़ी गॾो खन उथी बीह तेड़ी महिल तव्हां करे रब मां ॼाणे चुको तूं हर शइ जे मथां ॻाल्हि एॾी क़ुर पाक वारी पर मिसरो पियो छा चई 100 साल उज़ैर ते वारिया तो हदम गॾह जियारिया तो 100 साल उज़ैर ते वारिया तो हदम गॾह जियारिया तो पखी मार खलील उॾारिया तो पखी मार खलील उॾारिया तो कॾहिं साहब तूं ॾे साहब तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं तख़्ते ते शदाद खे तारियो कहीं खीर शीर जो तंहिंखे प्यारियो कहीं तख़्ते ते शदाद खे तारियो कहीं खीर शीर जो तंहिंखे प्यारियो कहीं भिड़ियो कीन अदन में मारियो कहीं मगरूर करे तबाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं तुंहिंजे कुदरत जी
कलकान पवे तोखे सूहन नाला न मानवे तुझे कुदरत जी कलकान पवे तोखे सूहन नाला न मानवे छा सार आज जुकारो करे नींदे चांडे के पांद पनाह भी तूं मिठा मालिक तूं खालिक तूं महबूद भी तूं अल्लाह भी तूं मोहताज पैगंबर पीर सभई आई बारी बेपरवाह भी तूं मिठा मालिक तूं खालिक तूं